नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे हथोंगो रोड ते जतंदर फलूर मिल ते कन्हैया लाल वल्द वाधूमल ते टिनि नामालूम जवाबदारनि जो हमलो कुआड़ी सां वार थियण सबबि कन्हैया लाल ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में खिपरो जी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि पारां तबी सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि, जॾहिं त वाक़े जी NC टिनि नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कई वई है। कन्हैया लाल पारां आला इख्तियारनि सां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।